नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंद ईंदी। सो ही आहे त शअबानुल-मुअज़्ज़म जे महीने में शअबानुल-मुअज़्ज़म जे महीने में दुरूद पाक पढ़ण जूं केतिरियूं फज़ीलतूं आहिनि, उन जे बारे में अवांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। हूअं बि शअबानुल-मुअज़्ज़म जो महीनो दुरूद पाक पढ़ण जो महीनो आहे ऐं शअबानुल-मुअज़्ज़म में दुरूद पाक जूं काफ़ी फज़ीलतूं आहिनि, छो जो इन शअबानुल-मुअज़्ज़म जे मुबारक महीने में दुरूद पाक पढ़ण जो हुकुम मिलियो ऐं क़ुरान पाक जी उहा आयत नाज़िल थी जेका दुरूद पाक पढ़ण जो जंहिंमें हुकुम आहे, यानी इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। इहा आयत मुबारक आहे जेका आहे सो दुरूद पाक पढ़ण जो हुकुम बि शअबानुल-मुअज़्ज़म जे महीने में मिलियो। इहो अवांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ते आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, अहले बैत अतहार जा रोशन चिराग हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त जेको शख़्स शअबानुल-मुअज़्ज़म में रोज़ानो 700 मरतबा दुरूद पाक पढ़ंदो, अल्लाह पाक कुछ फ़रिश्ता मुक़र्रर फरमाए थो जेके फ़रिश्ता उन जो दुरूद पाक अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी दरबार में पहुचाईंदा आहिनि। इन सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो रूह मुबारक ख़ुशि थिए थो ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो रूह मुबारक ख़ुशि थिए थो, पोइ अल्लाह पाक उन्हनि फ़रिश्तनि खे हुकुम फरमाए थो त दुरूद पाक पढ़ण वारे जे लाइ क़यामत ताईं मग़फ़िरत जी दुआ कंदा रहो। त प्यारा दोस्तों, ही हुई शअबानुल-मुअज़्ज़म में दुरूद पाक पढ़ण जी फज़ीलत। अल्लाह पाक उन माण्हू दुरूद पाक पढ़ण वारे जो दुरूद फ़रिश्तनि जे ज़रिए अल्लाह जे महबूब जी दरबार में पहुचाए थो ऐं उहे फ़रिश्ता उन दुरूद पाक पढ़ण वारे जे लाइ मग़फ़िरत जी क़यामत ताईं दुआ कंदा रहनि था। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे दुरूद पाक पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, सआदत नसीब फरमाए ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी मोहब्बत नसीब फरमाए। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क़ जंहिंजे अंदरि यकीनन दीन ऐं दुनिया जूं भलायूं आहिनि, ईमान मुकमिल बि आहे ऐं इस्लाम जे अंदरि इहा अहिड़ी इबादत आहे दुरूद पाक जंहिंजे अंदरि अल्लाह पाक ऐं उन जा महबूब राज़ी थियनि था। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे इहा सआदत नसीब फरमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अवांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।